परेशान। अज असां हिन अंब मां सभई अंब पटे हिन अंब के खाली करे छॾींदासीं। ऐं हींअर अंबनि जी मौसम चढ़ी वई आहे, तंहिं करे अंब पटजनि बि था ऐं छणनि बि था। तंहिं करे असां सभई अंब पटे अंब जे वण खे खलास कंदासीं। ऐं मूं सां गॾु अलीज़ा, अज़ादार, आज़ाद ऐं मुंहिंजो चाचू इरफान बि आहे। अलीज़ा अंब मेरे पई ऐं अज़ादार उनखे मदद पियो करे ऐं आज़ाद मथे अंब ते चढ़ियो आहे अंब पटण लाइ। ऐं असां सभई अंबनि खे मेलियूं पिया ऐं पटूं पिया। अॼु असां हिन अंब जे वण खे हिन अंब मां गॾु चाचू इरफान बि आहे, उहो बि असांखे मदद पियो करे अंब पटण में। ऐं उहो तोर अंब में गिड़ियो बि आहे। अलीज़ा पाचके में अंब खोड़ गॾु करे चुकी आहे ऐं अज़ादार बि हींअर मथे चढ़े पियो। ऐं असां सफ़ा हिन अंब मां सभई अंब पटे हिन अंब खे खलास करे छॾींदासीं। आज़ाद खोड़ मथे चढ़े चुकियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं अज़ादार बि हींअर आस्ते आस्ते चढ़े पियो ऐं तव्हां ॾिसी सघो था अज़ादार मथे चढ़े पियो आस्ते आस्ते। ऐं आज़ाद वरी हींअर लहे थो। मुंहिंजे ख़्याल में आज़ाद सभु अंब पटे छॾिया आहिनि, तंहिं करे आज़ाद हींअर लहे पियो।